सालन जी सुती पईया निंड पईया उन्हें मां के वनी उथारी मां जो बच्चा हियर मुखे छाचे ला उतारी तो जी उठी उठी अम्मा कम्मा जरूरी कम्मा उन कुरारी मां के रात जो 3 बजे निंड मां उथारे कुल्हे ते खणी सिधो उन्हें पन्नी जे पारे ते आयो आ उन जाए ते अची पंहिंजे चीचल मां के जे जड़ियो जे वात जा गिरा कडी खाराया जे अम्मा चीचल पाले न पाए जवान कयो अज उन्हें चीचल मां के कुल्हे ते खणी अचे उन कातिल मकतूल जे पासे में उन्हें मां चीचल के कोडुन सा कुट मां चीचल के कत्ल करे वठी रड़ियूं कई है कारो हो मुझी मां सा अरे मुझा दोस्तों खुदा जो खौफ काढे लो अल्लाह जी जात काढ जो ओ मुसलमानो ही बहाना बनाए नाहक मुसलमानन जा रत न हारियो छो त जेको मुसलमानन जो खून थो हारे जने क़यामत जो ॾियारो थींदो बुध उन जी सज़ा छाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या सही बुखारी में मुस्लिम में तिरमिज़ी में नसाई में इब्न माजा में हदीस हजरत इब्न मसूद तो रिवायत करे काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वल मा युक़दा बैन अन्नास यौमल क़ियामत फित्तिमा क़यामत जड़ियारे में जेको पहिरियों पहिरियों अल्लाह वट केस हलंदो पहिरियों पहिरियों जेको अदल थींदो सो रक्त जे बारे में हूंदो जेके बेगुनाह मारी जेके बेगुनाह कत्ल कई क़यामत जो ॾियारो थींदो उहो मक़तूल ईंदो अल्लाह जी बारगाह में पेश थींदो पर कहिड़े हाल में मुझा सोना हबीब फरमाइन था तो जरे क़यामत जे ॾियारे में वो माण्हू ईंदो यजीउल मक़तूल आखिज़न कातिलहु व अदवाजहु तशख़ुब तमर इंतज़िल इज़्ज़त रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में जॾहिं महिल वो मक़तूल ईंदो त उहो इन हाल में ईंदो जो पंहिंजो सिर तरीअ ते रखियल हूंदुसि सिर तरीअ ते रखियल हूंदो उन मां रत टिमंदो पियो रब जे अॻियां जे फरियाद कंदो ओ वाहिदुल क़हार रब मूसा तुल कर मूसा इंसाफ कर मां कारो भी कोन हुयुसि मूंखे छो मारी मूंखे छो कुटई ओ मुंहिंजा मौला मूसा अदल इंसाफ कर मुंहिंजा दोस्तो पोइ जेॾी महिल फरियाद कंदो अल्लाह जे अर्श में चुंबश अची वेंदी अर्श लुॾण लॻंदो रब फरमाईंदो मक़तूल सब्र कर अॼु मां अल्लाह कातिल खां बदिलो वठण वारो आहियां ओ मुझा दोस्तो पो उन फैसले वाले दिहाड़े ते खबर पौंदी त सच छाए कूड़ छाए मुझे सोने हबीब फरमायो त कुल्लु ज़म्बिन असल्लाहु अन यग़फिरहु इल्ला अर्रजुल यमूतु काफिरन अव अर्रजुल यक़तुल मुमिनन मुतअम्मिदा रवाहु नसाई वल हाकिम व क़ाल सहीहुल अस्नाद मुझा दोस्तों सुना हबीब अता फरमाइन त क़यामत जे ॾियारे में हर गुनाह जी माफ़ी थी सके थी हर गुनाह जी माफ़ी थी बख़्शिश थी सके थी पर जेको माण्हू काफ़र थी मोह उन जे लाइ माफ़ी न आहे ॿियो उहो माण्हू जंहिं बेगुनाह कंहिंखे क़त्ल कयो बेगुनाह कंहिंखे क़त्ल कयो क़यामत जे ॾियारे उनखे माफ़ी न मिलंदी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ॿुधो सुना हबीब था फरमाइन इमाम बैहकी तो रिवायत आने मलो अन्न अहल समावातिही व अहल अर्दिही इश्तरकू फी दमिन मोमिनिन
लअदखलहुमुल्लाहु अन्नार। हिकड़ो मानू बेगुनाह कत्ल थे ऐं उन्हे जे कत्ल में जमीन आसमान वारा सभई गडियल हुजन, गडजी करे हिकड़े मानू के बेगुनाह कत्ल कन त उन्हे हिकड़े कत्ल जे डोह में अल्लाह ताला जमीन आसमान वारन सभनी के जहन्नम में मोकलींदो। अब गाल समझो था न, हिकड़ी न्याणी हरू भरू चई तू कारी आई, माई वनी कुरान खयो, कुरान मथे ते रखी तो ओ मुझा दा मां कारी न आया, मां कारी न आया, खुदा वास्ते मुके मारन। हुआ कुरान खयो ड्रोड़ दी वते है पोयो कुहारी खयो ड्रोड़ दो। आखिरकार उनके पकड़े कुरान मथे ते उनके बंदूक गणी मारे विदे। न्याणी जी दाहत केर बुधे न, मुन माणीअ खे न निहारे इए मुखे कारी करे न मारे इए, मुन माणीअ खे इज्जत वारी अशराफ आया, अच्छे खीर मिसल सफा शाफ आया, सतो सील शरफ सा शफाफ आया, मुके खलकुन में न कर ख्वार इए मुखे कारी करे न मारे इए, मुन माणीअ खे मुनियाणीअ खे न निहारे इए मुखे कारी करे, किया पेरो परावन दे पाई जैसे लजे, किया पानी लजाई जैसे, किया जहर निड़िया मंझ नाई जैसे, एडो थी न अपा बेतबार इए मुन माणीअ खे न निहारे इए मुखे कारी करे न मारे इए मुन माणीअ खे। ओ मुझा दोस्तों, इस्लाम ते अमल करण मोमिन जो हक आ। इस्लाम वारो कलमे पढ़ण वारो उन जो हक आ त महबूब जे फरमान ते अमल करे। ऐं फैसलन वारन के बिकड़ी गुजारिश कंदुस, जेके फैसला था कने या जेकी जुर्गा था वेहारन उन्हनि जी खिदमत में भी हिकिड़ो अर्ज़ कंदुस। मां नथो चवां पंहिंजे तरफ़ों न, पर मुझे सोने हबीब जी हदीस इमाम अबू दाऊद तिरमिज़ी इब्न माजा रिवायत कई। हजरत बुरीदा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए अनिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कुज़ात सलासतुन वाहिदुन फिल जन्नति व इस्नान फिन नार। फैसले करण वारा टिन किस्मन जा आहिनि। फैसले करण वारा ॻाल्हायो, फैसले करण वारा टिन किस्मन जा आहिनि। थकिजी विया आहियो? तव्हांजो बि न आहे, सवा हिकु थियो आहे। माशाअल्लाह, तव्हांजे ज़ौक़ खे सलाम आहे साईं। सुभान अल्लाह। सियारे जो हिकु, ऊन्हारे जा टे। ख़ुदा ख़ुशि कंदो तव्हांखे, अल्लाह आबाद कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो तो फैसले करण वारा टिन किस्मन जा आहिनि। हिकिड़ो फैसले करण वारो जन्नत जो हकदार, बाकी दोज़ख जा हकदार आहिनि। पड़ेरा साहब ऐं जज साहब फैसला में जुर्गन करण वाला साहब थोड़ो ध्यान ॾियनि। साईं फरमाइनि था व इस्नान फिन्नार वाहिदुन फिल जन्नत, हिकिड़ो जन्नत में आ, ॿ जहन्नम में वेंदा। फअम्मल लज़ी फिल जन्नत फरजुलुन अरफल हक़ फक़दा बिही। वो फैसले करण वारो जंहिं जाचे पड़ताले पूरी तरह से छाण बीण करे ॾिठो त हक़ छा आहे, वो हक़ मुताबिक़ फैसलो कयो।
राशा खाशा न कयई न कंहिंजे पासे ॾे ॾिठई न कंहिंजे खीसे ॾे ॾिठई न कंहिंजे सिफारिश ॾे ॾिठई जेको उनजे ज़मीर में आयो जेको दिलि सम्झो त ही हक़ आहे हक़ जेको सम्झई धुरियुनि खे ॿुधई शायदि पुछई पोइ उनजे ज़मीर जेको फ़ैसिलो ॾिनो त ही हक़ आहे उन में ॿी का बि शइ उन सां असर अंदाज़ न थी न कंहिंजो पैसो न कंहिंजी सिफारिश न कंहिंजो धज ऐं धरावत साम्हूं न आई हक़ मुताबिक़ फ़ैसिलो कयई इहो फ़ैसिले करण वारो जन्नत जो वरजुलुन अरफल हक़ फजार फिल हुक्म फहुव फिन्नार साईं फरमाइनि था उहो माण्हू जे फ़ैसिलो कयो ऐं ख़बर बि अथसि सम्झे बि थो त ही ॾोही आहे ही बेॾोही आहे ही ॾोही आहे ही बेॾोही आहे सम्झी ॼाणी वाणी पोइ ग़लति फ़ैसिलो थो करे बेॾोही खे ॾोही थो करार ॾिए ऐं ॾोही खे बेॾोही थो करार ॾिए साईं फरमाइनि था इहो फ़ैसिले करण वारो जहन्नम जो हक़दार आहे वरजुलुन कदा लिन्नास अला जहलिन फहुव फिन्नार ऐं उहो काज़ी उहो फ़ैसिले वारो उहो अमीन उहो फ़ैसिले करण वारो जेके फ़ैसिले जी ख़बर ई नाहे फ़ैसिले जी ख़बर ई नाहे धुरियुनि खे ॿुधई कोन हक़ छाहे नाहक़ छाहे ख़बर बि कोन्हे इएं ओट ते फ़ैसिलो कयई त मां वॾेरो आहियां मां जज आहियां मुंहिंजो हुकुम हर्फ़ आख़िर आहे जीअं चवंदुसि फ़ैसिलो नाफ़िज़ थी वेंदो ग़रीब राज आहे कंधु न कढाईंदो जीअं चवंदुसि तीअं थी पवंदो या कई न सुञातई ईअं ग़लति फ़ैसिलो कई साईं फरमाइनि था इहो जहन्नम जो हक़दार आहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब बी हदीसा मुझे सोने हबीब फरमायो ऐं हज़रत उस्मान गनी राविया सोने नबी जो टियों नंबर खलीफ़ा न चई सुभान अल्लाह साईं फरमाइनि था वमन कान कादियन फकदा बिल चोर जे माण्हू फ़ैसिलो कयो पोइ ज़ुल्म सां फ़ैसिलो कयई त कान मिन अहलिन नार इहो जहन्नम जो हक़दार आहे वमन कान कादियन फकदा बिहक़िन औ बिअदलिन सालत लुफ़त कफ़ाफ़न फमा अर्जू मिनहु बाद ज़ालिक साईं फरमाइनि था त उहो माण्हू जे फ़ैसिलो कयो ॾिठई त हक़ कहिड़ो आहे हक़ छा आहे पोइ अदल सां इंसाफ़ सां फ़ैसिलो कयई मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो त इहो अदल सां फ़ैसिले करण वारो जन्नत जो हक़दार जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अल्लाह जे साॼे पासे न कुर्सियूं लॻंदियूं ऐं अल्लाह जा ॿई पासा साॼा आहिनि रब जा ॿई पासा साॼा आहिनि रब जे साॼे पासे ॾों नूर जूं कुर्सियूं लॻंदियूं ऐं उहे फ़ैसिलनि करण वारा उहे सरदार उहे वॾेरा उहे अमीर उहे जज जेके अदल ऐं इंसाफ़ सां फ़ैसिला कंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे नूर जे मिंबरनि ते पंहिंजे साॼे पासे वेहनि मुंहिंजा दोस्त जे ॾियारे छपर न हूंदो छांव न हूंदी सिज मथो हूंदो पर इहे अदल सां फ़ैसिले करण वारनि खे अल्लाह ताला पंहिंजे अर्श जे साये में विहारी न चई सुभान अल्लाह ओ मुंहिंजा दोस्तो पोइ जंहिं अदल ऐं इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो उन जे लाइ अल्लाह ताला जल शानो जन्नत जा बाग़ीचा ऐं बाग़ तयारु करे छॾिया ओ मुंहिंजा प्रिय प्यारा त असां मुस्लमाननि जो हक़ आहे त महबूब जे दीन ऐं क़ुरान ऐं सुन्नत ते अमल कयूं
मुझा दोस्तों जेकरे महबूब जी शरीयत ते अमल कंदे महबूब जे फरमान ते अमल कंदे तो दुनिया आखिरत में रब तुझा बेड़ा पार कंदो अल्लाह ताला जल शान जे दर दुआ है रब करीम इंशाअल्लाह सा सबनी के अमल करने की तौफीक अता फरमाए मदीने वाले साईं जे सदके रब करीम असा जे समाज में ये बुरियों आदतों खत्म करे ए सबनी के कुरान ए सुन्नत ते अमल करने की तौफीक अता फरमाए